विगोड़ जो पीपल्स पार्टी के चूंडियल MNA के उम्मीदवार इरफान लिगारी समेत 200 ॼणनि ते केस दाख़िल किया वियो आहे। बी सेक्शन थाने ते सरकार पारां SHO की फरियाद ते दहशतगर्दी एक्ट तहत 200 ॼणनि ते केस दाख़िल किया वियो। NA 227 ते पीपल्स पार्टी के चूंडियल MNA के उम्मीदवार इरफान ज़फ़र लिगारी संदसि भाउ इमरान ज़फ़र लिगारी ऐं चाचे कंबर लिगारी के जवाबदार ॼाणायो वियो आहे। पीपल्स पार्टी जो चूंडियल MNA जो उम्मीदवार इरफान ज़फ़र लिगारी संदसि भाउ इमरान ऐं चाचो सीता टाउन जो चेयरमैन कंबर पुलिस की हिरासत में आहिनि। मेहर में पाक फौज के जवानों से मुबैना फायरिंग और विगोड़ जो पीपल्स पार्टी के चूंडियल MNA जो उम्मीदवार इरफान ज़फ़र लिगारी समेत 200 ॼणनि ते केस दाख़िल किया वियो आहे। बी सेक्शन थाने ते सरकार पारां SHO की फरियाद ते दहशतगर्दी एक्ट तहत 200 ॼणनि ते केस दाख़िल किया वियो। NA 227 ते पीपल्स पार्टी के चूंडियल MNA के उम्मीदवार इरफान ज़फ़र लिगारी संदसि भाउ इमरान ऐं चाचे कंबर लिगारी के जवाबदार ॼाणायो वियो आहे। मेहर में पाक फौज के जवानों से मुबैना फायरिंग और विगोड़ जो पीपल्स पार्टी के चूंडियल MNA के उम्मीदवार इरफान ज़फ़र लिगारी समेत 200 ॼणनि ते केस दाख़िल किया वियो आहे।